तू तो मुझे साई कढी छॾियो साहिबा। अदी अदी हाणे पंहिंजो ख्याल रखजांइ। ओ छा ॻाल्हाए? जलाल साईं ॾाढो कावड़ में आहे ऐं अम्मा साईं जी ॻाल्हियुनि जो हुन ते को बि असर नथो थिए। तोखे कीअं ख़बर पई? मूं पाण ॿुधो आहे अदी। अम्मा साईं साईं जलाल खे इलाज पे कया, पर जलाल साईं अम्मा साईं जी ॻाल्हि ॿुधे ई न पियो। अदी जलाल साईं तोखे ऐं सरमत खे क़तल करण जूं ॻाल्हियूं पियो करे। हाणे मां छा कयां? अदी सुठो अथई त हितां निकिरी वञ, न त मारिजी वेंदीअ। सोची छा थी अदी? टिच ना, मां बि तोसां गॾु आहियां। साहिबा तू मुझे करे पाण खे भी खतरे में विझंदी है। न त छा, मां तोखे अकेलो छॾी ॾींदसि? अदी मूंखे त ॾाढो खतरो महसूस पियो थिए। हल त अच राति निकिरी हलूं। अच राति? तो वटि घणो वक़्तु न आहे अदी, सम्झण जी कोशिश कर। चंगो पहुची का आफ़त। मानी जा थाऊं वापसि खणी वञी त दरवाज़े खे तालो न हणजांइ ऐं चाबी वञी अम्मा जे हवाले करे छॾजांइ। न अदी, दरवाज़ो खुलियल ॾिसी साईं जलाल अची वियो त पोइ? साहिबा मां दर खे अंदरि कुंडी ॾेई छॾींदसि, तुंहिंजे तन ताईं न खोलींदसि। जलाल जी कावड़ मां जाई न आहे, हुनजी बि दिलि सड़े थी। पर तॾहिं बि तव्हां हुनखे सम्झाइण जी कोशिश त कयो, हुनखे थधो कयो। मूंखे डप आहे त हू मरियम खे न छॾींदो। नालो बि लिखणु पंहिंजी धीउ जो मुंहिंजे अॻियां। हुन असांजो पटको धूड़ करे छॾियो आहे। महरनि सां कुझु सोच त सही। जॾहिं हुनजे शादीअ जी तारीख़ मथां अचे पई आहे, तॾहिं मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न आहियां रहियो। कारो मुंहुं करे छॾियो आहे हुन असांजो। पर तॾहिं मां तव्हांखे हथ ॿधी मिनत थी कयां त मुंहिंजी धीअ खे बख़्श कयो। ऐं जलाल खे बि रोको, किथे उहो मरियम खे मारे न छॾे। तूं छा थी सम्झी त जलाल खे सम्झाइण ऐं संभालण को सवलो कमु आहे? मां पाण ई जलाल सां ॻाल्हाईंदसि। मां हुनखे इलाज कंदसि। मां जलाल जे अॻियां पंहिंजी धीअ जी ज़िंदगी लाछोली छॾींदसि। मरियम अकेली जो हिन में को बि ॾोह कोन्हे। तूं ऐं अम्मा हुन सां गॾु बराबरि जा ॾोहारी आहियो। जलाल इन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे भला? तूं ऐं अम्मा जेकॾहिं अखियूं खोले वियो आहे न हिन घर में, त अहिड़ो कुझु बि न थिए आहे। वञण वारे खे केरु थो रोके सघे? आसमान जेतिरियूं मथे आहिनि असांजी हवेली जूं दीवारूं। चकोर बि चंड ॾांहुं उॾाम कंदो न, त बि असांजी दीवारुनि जे अंदरि ई किरंदो। हिकिड़ी छोकिरी उन दीवारुनि खे पार करे वई, तव्हां मां कंहिंखे ख़बर बि न पई। जलाल तुंहिंजे करे मां पंहिंजो घर छॾियो हुयो, पोइ मुंहिंजे ॿाहिरनि ईअं रिएक्ट कोन कयो हो जीअं अॼु तूं पियो करी। फिज़ा जे करे तुंहिंजो तालुक़ असां जहिड़े ख़ानदान मां हुजे हा न, त तूं इहो कॾहिं बि न करी हा। तुंहिंजा बिज़नेसमैन ॿाहिरि ईअं रिएक्ट करे बि न पिया सघनि। वो सॼो ॾींहुं पंहिंजे हथनि सां नोट ॻणींदा आहिनि। कॾहिं ज़िंदगीअ में कंहिं बंदूक जो ट्रिगर दॿायो अथनि? अदी मूं सोभी खे ॾाढो सम्झायो, पर हू ॾिनल आहे। हू कंहिं बि हालत में असांजो साथ न ॾींदी। नौकरियोणी साईं नौकरियोणी
हाणे छा थींदो साहिबा? मुंहिंजे इलाजनि जे करे हुन हिकिड़ो वाइदो कयो आहे ऐं कसम खयो अथई त हू कंहिंसां बि को बि ज़िक्र न कंदी। साहिबा हे सोन जो छलो अथई, वञी सोबी खे ॾेई अच ऐं थोरो नज़र बि फिराए अच। ॾिस साहिबा, थोरो ख़्यालु कजांइ, जे अदा जलाल खे मूं ते शक थियो त मूं सां गॾु तो बि मारिजी वेंदी आहे। ठीकु आहे अदी मुंहिंजा कपिड़ा हिन में विधा अथई? हा हा, मां विझी छॾिया आहिनि। तूं परेशान न थी, तूं बसि ॿाहिरां ॾिस। सही आहे। जलाल ही रखी छॾियो पिस्टल। छा हिन पिस्टल सां तव्हां हाणे ई वञी मरियम खे मारींदा? पंहिंजी बकवास बंदि कर ऐं छॾ मूंखे। मां ईअं करणु तव्हांखे कोन ॾींदसि। पिस्टल हिते रखो। मां चवां थो छॾ। तूं एतिरी परेशान छो? अदी मां पाण ॿुधी आई आहियां साईं जलाल जे हथ में पिस्तौल आहे ऐं हू हिते ई अचे थो तव्हांखे मारण जे लाइ। अदी तूं जल्दी कर, बाथरूम में वञी लिख। ऐं तूं काॾे पई वञी? मुंहिंजी ग़लती न कर, तूं बाथरूम में वञी लिख। मां हाणे अचां थी, वञ। न, मां न वेंदमि। तूं मुंहिंजी ग़लती न कर, तूं जल्दी वञ, अंदरि वञी लिख। वञ जल्दी कर। अदी हो साहिबा। हाँ, हू हेॾे न आहे आयो। काॾे वियो? अलाए, लॻे थो हेॾे न आहे आयो। पता पोइ काथे त हूंदो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।